अस्सलाम वालेकुम दोस्तों। उम्मीद त सब खैर खैरियत सां हूंदा। अॼोको लाइव अचण बिल्कुलु मामूल खां हटी करे आहे, छाकाणि त अॼु का चङी ख़बर आहे पंहिंजे दोस्तनि सां, सिंध जे बहादुर पुटनि सां शेयर करण जे लाइ। जीअं मूं पंहिंजी पोस्ट में रखियो आहे, टाइटल रखियो आहे त जेके सिंध जी दिलि कराची आहे उन में धरती धड़नि जे रोज़गार जा दरवाज़ा खुलणु शुरू थी विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके निजी कंपनीज़ आहिनि, जेके सनती ज़ोन आहिनि, उन्हनि में छाकाणि त किरोना दौरान जेके मुलाक़ातियूं थियूं टीम मुश्ताक सरकी जूं या मुंहिंजूं फैक्ट्री मालिकनि सां, उन्हनि जी इंतिज़ामिया सां, त सभिनी इहो ई बहानो कयो हुयो त साईं किरोना जे करे, सभिनी इहो बहानो कयो मुलाक़ात दौरान त साईं किरोना जे करे जेका सनती आहे सेक्टर आहे जेको, उहो कोलैप्स थी चुको आहे। यानी किरोना जे करे एक्सपोर्ट बंदि हुई, डाउन साइज़िंग हुई, माण्हू फैक्ट्रियुनि मां कढिया पिया विया, जेके हुया उन्हनि खे हिकु हिकु ॿ ॿ महीने जूं पघारूं न पे ॾिनियूं वयूं। ऐं जॾहिं असां कोरंगी में हिकु अधु जेको आहे एहतजाज कयोसीं, उन खां पोइ मुसलसल जेके मुख़्तलिफ़ नंढा वॾा यूनिट्स आहिनि 6000 खां मथे, उन्हनि पारां सिधी अणसिधी तरह मूंसां राब्तो कयो वियो, मुंहिंजे दोस्तनि सां राब्तो कयो वियो ऐं इहो वाइदो कयो वियो त सभिनी खां पहिरियां जेको आहे भर्ती थींदी मज़दूरनि जी, लेबर जी, या हिकु अधु मथे सुपरवाइज़र या एडमिन में सुठी पोस्ट जी, त उन में सिंधी नौजवाननि खे एहलियत ऐं क़ाबिलियत मुताबिक़ जेको आहे ड्यू शेयर ॾिनो वेंदो। त जेतोणीकि हाणे किरोना ख़तमु थी चुको आहे, लॉकडाउन ख़तमु थी चुको आहे ऐं इंडस्ट्री पंहिंजे पेरनि ते बीहणु शुरू कयो आहे, त असांखे मुस्बत मोट मिले पई। न सिर्फ़ु कोरंगी सनती ज़ोन मां पई मिले, पर फेडरल बी एरिया जेको इंडस्ट्रियल ज़ोन आहे उतां बि सुठी मोट आई आहे। साइट इंडस्ट्रियल ज़ोन जेको आहे उतां बि तमामु ज़बरदस्त असांखे हाकारी रेस्पॉन्स अचे पियो। इन खां अलावा साइट सुपर हाईवे जो जेको हेॾे सरजानी न्यू कराची सनती ज़ोन आहे, उन में बि जेके असांजूं मुलाक़ातूं थियूं उन जा बि तमामु मुस्बत ऐं बहितर नतीजा अचनि पिया। त जेतोणीकि मूं पहिरियों ई तव्हांखे इहो वाइदो कयो हो त असां इन ते कमु कयूं पिया, बग़ैर सियासी झंडे जे, बग़ैर कंहिं अॻवाणी ऐं लीडरी जे, आम सिंध जा पुट थी करे मूं समेत जेके बि टीम मुश्ताक सरकी जा मेंबर आहिनि, उहे माशाअल्लाह इन ते ॾींहुं राति मीटिंगूं कनि पिया, मुलाक़ातूं कनि पिया ऐं आख़िरकार असांखे नतीजा अॼु खां मुस्बत अचणु शुरू थिया आहिनि। ऐं सभिनी खां पहिरियां मां ऐलान कंदुसि त जेका हिकु निजी बैंक हुई, वॾी रेपूटेड सुठे नाले वारी वॾी बैंक, जंहिं किरोना दौरान जेको असां कबूतर चौरंगी ते धरणो हयोसीं, उन जे 2 ॾींहंनि खां पोइ जेका ऑफर थी त हिकिड़ी वॾी बैंक आहे निजी, उन में 3 जेके आहिनि नौकरियूं, याने सुठी सीट वारी नौकरियूं जेके आहिनि, 3 जॉब्स जा जेके ऑर्डर आहिनि उहे उन्हनि मूंखे वाइदो कयो हुयो। पर विच में जेको हायरिंग प्रोसेस आहे, जेको उन ते नौकरी फ़राहम करण वारो, उहो रुकिजी वियो किरोना जे करे, छाकाणि त सॼी बैंक जी जेका हायर मैनेजमेंट हुई उन्हनि खे किरोना थियो हुयो या आइसोलेशन में हुया, याने को बि हुयो मसइलो, किरोना जे करे उहा हायरिंग जेका आहे उहा बंदि हुई। ऐं अॼु मूंखे उतां फ़ोन आई आहे उन बैंक जे जनरल मैनेजर पारां ऐं वॾे ऑफिसरनि पारां त साईं 3 जेके ऐलानियल नौकरियूं आहिनि तव्हां सां वाइदे मुताबिक़ असां ॾियण जे लाइ तयारु आहियूं। त अरबा ॾिहाड़े उन वॾी बैंक जी ऑफिस में सभिनी खां पहिरियां असांजा 6 नौजवान जेके ॿुधनि पिया उहे पहुचंदा ऐं इन हवाले सां 30 नौकरियूं आहिनि, 6 थी करे जेके आहिनि दोस्त उते वेंदा, इंटरव्यू ॾींदा, पंहिंजूं जेके बि ग्रेजुएट नौजवान आहिनि सिंधी असांजा ऐं कराची में रहंदड़ आहिनि, कराची जे एरियाज़ खां वाक़ुफ़ु आहिनि ऐं इंडोर आउटडोर जॉब आहे। 38 खां 40 हज़ार जी इहा नौकिरी आहे ऐं प्योरली जेको आहे मेरिट ते। इन में मां सिधी ॻाल्हि कयां त जेके टीम मुश्ताक सरकी जा मेंबर आहिनि कराची अंदरि, जेके मुतहरिक आहिनि, उन्हनि मां को कैंडिडेट एलिजिबल न हूंदो, छाकाणि त पसंदि नापसंदि वारे मामले ते मां यकीन न आहियां रखंदो। उहे दोस्त जेके असांखे गारियूं बि ॾियनि था नेट ते,
जेके गार गंद बि कनि पिया, जिन खे असांजी शिकिल बि नथी वणे, उहे बि अप्लाई करे सघनि था ऐं टीम मुश्ताक सरकी सां फौरी तौर ते राब्ते में अचनि। ॿिए ॾींहुं अरबा ते 6 नौजवान असां मोकिलींदासूं उन निजी बैंक जी ऑफिस, जिते उते जेको आहे मेरिट ते इंटरव्यू करे उन्हनि खे उहा जॉब ऑफर ऐं लेटर जॉइनिंग जो ॾिनो वेंदो। अहिड़ा 30 नौजवान असां भर्ती कराईंदासूं उन निजी बैंक में सुठी पोस्ट ते, जंहिंखां पोइ नेक्स्ट वीक याने 7 ॾींहंनि खां बाद में कोरंगी सनती एरिया जा नंढा वॾा यूनिट्स आहिनि, फेडरल बी एरिया सनती ज़ोन जा नंढा वॾा यूनिट्स आहिनि, साइट जा जेके नंढा वॾा इंडस्ट्रियल यूनिट्स आहिनि उहे, ऐं साइट सुपर हाईवे ते जेके सनती ज़ोन आहे, इन 4 ज़ोन जे ऑफिस बैरियर सां जेके बि इन्हनि जी यूनियन आहे उन्हनि सां मुंहिंजूं मुलाक़ातूं थियूं आहिनि सभिनी चेयरमैननि सां, ऐं उन्हनि मूंसां वाइदो कयो त साईं जीअं कोरोना लॉकडाउन ख़तमु थींदो त हर ज़ोन में 150 नौजवान जेके आहिनि सिंधी असांजा नौजवान, उहे लेबर खां वठी सुपरवाइज़र ताईं ऐं सुपरवाइज़र खां वठी एडमिन मैनेजर ताईं 600 मजमूई तौर ते अॻे हफ़्ते असां पंहिंजा नौजवान भर्ती कराईंदासूं। ऐं उन में जेका रिक्वायरमेंट हूंदी आहे आमतौर ते फैक्ट्री मालिकनि जी या इंतिज़ामिया जी, उहा जेको सिंधी नौजवान पूरी कंदो, जेको लेबर में भर्ती थींदो उनखे लेबर में खणाईंदासूं, जेको सुपरवाइज़र जी एलियत रखंदो उनखे सुपरवाइज़र कराईंदासूं, ऐं जेको एडमिन में तालीम ऐं क़ाबिलियत ऐं तजुर्बे मुताबिक़ पूरो लहंदो त उन्हनि खे उन एडमिन में सुठी पोस्टुनि ते लॻाईंदासूं। त 30 नौकरियूं इन निजी बैंक में अरबा खां इहो प्रोसेस शुरू थींदो, याने सुभाणे को ॾींहुं छॾे ॿिए ॾींहं खां, ऐं बाद में नेक्स्ट वीक में कोरंगी, फेडरल एरिया, साइट एरिया ऐं सुपर हाईवे ते जेके बि सनती ज़ोन आहिनि 150 नौजवाननि खे असां उहे नौकरियूं उते जेको आहे फराहम कराईंदासूं। ऐं इन हवाले सां सभु नौजवान जेके ॿुधनि पिया, ख़ुदा पाण सां सचा थियो, हिक ॿिए सां कराची में पाण खे मज़बूत कयो। ही सुठो मौक़ो आहे हिक ॿिए खे मदद करण जो। त टीम मुश्ताक सरकी में शामिल को नौजवान नौकरी न वठंदो, असां सभु तव्हांखे पहिरियों लॻाईंदासीं ऐं तव्हां सां वाइदो आहे कराची में जेको असां मुस्बत कमु पिया कयूं, जेको ॾंडो ॾिनियूं वेठूं, असां रिश्वत नथा वठूं, असां पैसा नथा वठूं, पंहिंजे भाइरनि सोटनि मासातनि पुफाटनि जे लाइ वॾियूं नौकरियूं नथा वठूं, पर असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे सॼे सेठनि जे अॻियां त सिंधी नौजवाननि खे मेरिट ते, क़ाबिलियत ते, एहलियत ते भर्ती कयो। असांजो इहो मुतालबो मंज़ूरु थी चुको आहे। ॿिए ॾींहं खां बैंक में नौकरियूं शुरू आहिनि ऐं हफ़्ते खां पोइ कोरंगी सनती एरिया समेत जेके बि सनती ज़ोन आहिनि उन्हनि में सवें असां नौजवान वेही करे टीम मुश्ताक सरकी जी कमेटी उहा भर्ती कराईंदी ऐं इंशाअल्लाह जल्द मुस्तक़बिल क़रीब में कराची शहर अंदरि नौकरियूं तमामु घणियूं पैदा कराईंदासूं। ऐं असांखे कोशिशि करे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां पंहिंजे नौजवान खे ॾे घुराइणो पवंदो, घुराईंदासूं। हिते जेके मौजूदु आहिनि पहिरियां कोरोना सबबु जेके बेरोज़गार थिया आहिनि उन्हनि खे पहिरीं तरजीह हूंदी त उहे पंहिंजो रोज़गार ॿीहर हासिलु कनि ऐं बचड़नि सां सुखी ज़िंदगी गुज़ारनि। जेको असांजे वस में हूंदो हथु ॿधी तव्हांखे अर्ज़ु कंदासीं त अचो, असांजी नियतनि ते शक न कयो, जेको असांखां थिए थो असां पंहिंजे सिंध जे पुटनि जी, सिंध धरती जी ख़िदमत कयूं पिया, बग़ैर कंहिं मुनाफ़क़त जे, बग़ैर कंहिं मफ़ाद जे। अलाह साईं खे हाज़िर नाज़िर ॼाणे सची नीयत सां कमु कयूं पिया त अलाह असांजो हामी ऐं नासिर आहे। ऐं ही उहे माण्हू जेके सिंधियुनि जे लाइ लिखंदा हुया भर्ती बंदि आहे, उन्हनि खे असां प्रेशर ॾेई असर रसूख़ इस्तेमालु करे इन ॻाल्हि ते आमादा कयो आहे त जेकॾहिं भर्ती थींदी त पहिरियों सिंधी भर्ती थींदा, पोइ ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हू भर्ती थींदा। त उन ते असां क़ाइल कयो आहे, मालिकनि खे, सेठनि खे, इंतिज़ामिया खे गोॾा खोइण ते मजबूर कयो आहे ऐं आख़िरकार उहे राज़ी थिया आहिनि त सभिनी खां पहिरियां भर्ती में सिंधी माण्हुनि जो हक़ आहे ऐं सिंधी माण्हू असां भर्ती कराए पोइ सुख जो साह खणंदासीं। त दोस्त फौरी तौर ते जेके ॿुधो पिया टीम मुश्ताक सरकी जे जंहिं मेंबर खे सुञाणो था उन सां राब्ते में अचो, लह विचड़ में अचो ऐं उहे तव्हांखे वधीक फर्दर ॿुधाईंदा त छा करिणो आहे, रिक्वायरमेंट छा आहे, कहिड़े ॾींहं ते किथे इंटरव्यू जे लाइ पहुचणो आहे, भर्ती जे लाइ पहुचणो आहे, त उन्हनि सां राब्ते में अचो। इनशाअल्लाह ही शुरूआत आहे, इन जा मुस्बत नतीजा ईंदा। दुआनि में यादि कजो।